पंहिंजनि सां ॾुखाइणनि सां मज़दूरनि सां कचारी कंदो ऐं माण्हुनि जा ॾुख वठींदो ऐं हक़ीक़तनि सां आगाह थींदो ऐं पुछंदो तव्हांखे का तकलीफ़ हुजे पुछंदो। उहे ख़िदमतकार हींअर दुनिया में अहिड़ा न रहिया आहिनि जेके ग़रीबनि सां नियत सां उन्हनि जी ख़िदमत करनि, सचाई सां ख़िदमत करनि ऐं अहिड़ी शाइरी पढ़नि। उन्हनि जी शाइरी में एॾो त अहसासु, एॾी त पंहिंजाइप, एॾी त कशिश हूंदी हुई, ॿुधण वारा माण्हू वाह वाह का सवाल रहंदा हुआ। एॾी ख़ूबसूरत शाइरी हूंदी हुई छो त हू शाइरी खे मैसेज तौरु माण्हुनि खे पहुचाईंदा हुआ, चाहींदड़नि खे पहुचाईंदा हुआ त शाइरी जे अंदरि मोती लफ़्ज़ मालाऊं भरी वेंदियूं आहिनि जंहिंसां माशरो जी बीहक सही थिए ऐं माण्हुनि खे सम्झ में अचे त शाइरी लफ़्ज़ रुगो ताड़ियूं वॼाइण लाइ हूंदी आहे, शाइरी रुगो लफ़्ज़ इश्क जो न हूंदो आहे, शाइरी माशरे मजमे खे बीहक ते प्यार जो नालो आहे, उनखे बेदार करण जो नालो आहे, जेका इहा ख़ान साहब अब्दुल करीम पली जी शाइरी में इहे सभु रंग सदाईं मल्हाईंदा रहिया आहियूं शख़्सियतनि जो। ऐं अहिड़े अज़ीम इंसान खे जेको सियासतदान बि हो, कॾहिं करप्शन न कयसि, बहितरीनु इंसान हो। अल्लाह असांखे इन मक़बूल हुजण जे हुजण वारे हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पली साहब जे सीने में तारीफ़ जो मुताबिक़ बोलो जेको असां कयूं, हर ॻाल्हि में बिल्कुलु जेका ॻाल्हि कजे उहो पली साहब में न को इंसाफ दे दो न को केस दे दो, पर असांखे अॼु हिन दौर में, हिन ॾुखे दौर में ख़ान साहब अब्दुल करीम पली साहब जी वरसी जे हवाले सां ख़ान साहब असां नंढड़ा हुआसीं, उन खां अॻु में ई दुनिया छॾे विया, पर उनजा किरदार जेका आहे मुआशिरे में अॼु बि ईअं महसूसु थिए थो त ॼण हू असांजे विच में आहिनि। मुसलसल अज़ीम किरदार खे आहे, असांजे अज़ीम किरदार खे ज़िंदा रखियो आहे। अंसाब अब्दुल करीम जे ज़िंदगी ते ॻाल्हाइण जी वसी ॻाल्हि कोन्हे, उन लाइ एतिरो चवंदुसि अलाह सां ई जेका ॿुधो आहे असांजे वॾनि ॻाल्हियूं कयूं, ॿिए हिसाब सां ख़ान साहब अब्दुल करीम जे भॻवान खे अलाह सां इहा हिमत थे जोश ॾे जेके असां पाकिस्तान में रहंदड़ गिरावट बिरादरियूं कम्यूनिटियूं आहिनि उन्हनि खे सपोर्ट कनि, छो त इहे वॾा हिननि जा हमेशह पाकिस्तान में रहंदड़ गिरावट बिरादरियूं मिस्किन कम्यूनिटियुनि खे सपोर्ट कंदड़, माली मदद कंदड़, हर लिहाज़ खां उन्हनि जी सहायता कंदड़ माण्हू आहे। असीं चऊं था उन्हनि खे अलाह सां इहा हिमत ॾे, ख़ुदि में पाकिस्तान ख़ासि करे अमरकोट में रहंदड़ वॾे ॿियनि खे अलाह सां इहा हिमत स्थिति ॾे जेके पाकिस्तान में अमरकोट में ॿिनि जॻहनि में रहंदड़ गिरावट कम्यूनिटियुनि खे मदद कनि, सपोर्ट कनि ऐं अज़ीम किरदार ख़ान साहब अब्दुल करीम वांगुरु ज़िंदगी गुज़ारे।